ग़लति चए साईं चीफ अदिड़ी मूंखे हुनजे लाइ इज़त आहे, कमु करे थी, पर 2-4 साल अॻे किथे हुई। हे खां वठी ख़िदमत था कयूं। अदी ॿुधो आहे शर ॾिठो न अथई। ख़िदमत जो कमु उहो शहीद भुट्टे खां वठी नंढो कारकुन बि ख़िदमत में अॻिरो आहे। परवाह न कई से मार्शल लॉ जी। हाणे उन खां वठी अदिड़ी भली जेको बि चए मुनासिबु न आहे, ईअं न चवणु घुरिजे। चेयरमैन साहबु हाणे ताज़ो पाकिस्तान जो केस लड़ी आयो आहे, अमेरिका यूरोप सॼे 2 महीना खनि ॿाहिरि हो ऐं हुन जो हिंदुनि में मां जो चङो भलो माण्हू मोकिलियो, उनखे मुंहं जी खाइणी पई, वापसि हलियो। हे हमारा पूरो कमु जेको कमु चयो करे ऐं पोइ मोटियो आहे। अॼुकल्ह जेके माण्हू असांखे तमामु घणो क्रिटिसाइज़ कंदा, तनक़ीद कंदा ऐं चेयरमैन खे बि कंदा, उहे मोतरफ़ आहिनि। उहे चवनि था साईं वॾो कमु करे आयो चेयरमैन साहब। हाणे इन खां वधीक भेट त मां नथो कयां, पर अदीअ खे थोरो महिरबानी करे इंसाफ़ु करणु घुरिजे। न उन्हनि जा मुनासिबु जेके डिमांड्स आहिनि पूरा करणु घुरिजे। ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि। मां त चीफ मिनिस्टर खे बि चवंदुसि असांजो चेयरमैन साहबु ज़रूरु इन में वठंदो इंट्रस्ट, पर चीफ मिनिस्टर साहब बि वठे ऐं उन्हनि जा जेके जाइज़ डिमांड आहिनि उहे पूरा करणु घुरिजे।